बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आबादगार साथियों दोस्तों इन वक्त असां काटन क्राप में मौजूद आहियूं। वैरायटी किर्स 682 ऐं हिन जी एज जेका आहे सा तक़रीबन 50-52 ॾींहं थी चुकी आहे। ऐं हिन वक्त जेको आहे माइक्रोन्यूट्रंस जी डिफिशियंसी जेका आहे सा बूटनि में थोरी घणी नज़र अचे पई। उन करे असां माना पहिरियों जेको फार्मूलो हिन ते अप्लाई कयूं पिया स्प्रे जी सूरत में, उहो पिया कयूं पंहिंजो ज़िंक जो। त हीअ जेको ज़िंक अॼु असां स्प्रे पिया कयूं, हीअ ज़िंक जेको आहे सो वेल एग्रो कंपनी जो आहे। ऐं हीअ ज़िंक ब्रेक्सिल जे नाले सां आहे, चिलिटेड ज़िंक आहे 5%। ऐं हिन जे स्प्रे करण खां पोइ हिन जी जेके रिज़ल्ट हिन जो आउट क्लास जूं आहिनि ॿिया जेके ज़िंक मार्केट में आहिनि सभिनी खां बहितरीनु आहे, छो जो हीअ इम्पोर्टेड आहे इटली जो। इन खे लॻाईंदासीं। अच्छा, हीअ जेके बूटे में हार्मोन्स न 5 हार्मोन, उन में हिकिड़ो ऑक्सीजन हार्मोन हूंदो आहे जंहिंखे जेको बूटे जे नशो नुमा में यानी वात वेझ में जेको मदद कंदो आहे। हीअ उन ऑक्सीजन हार्मोन्स में जेको आहे उन सां गॾिजी उन खे माना इनहेंस कंदो, वधाईंदो ऐं बूटे में जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जी एक्टिविटी शुरू थी वेंदी। यानी ज़िंक जेके बि आहिनि उन्हनि जो कमी इहो हूंदो आहे त बूटे में जेका खाद खुराक आहे या ज़मीन में जेका आहे उन खे अॻिते करे बूटे खे ॾियणु, त जीअं बूटो उनखे अपटेक करे जेको आहे सो पंहिंजे जेको फ्रूट आहे उन ॾे मोकिले त उहो हेल्दी ऐं सघो थिए ऐं इन्हनि में जेको आहे सो छाणू वग़ैरह जेको आहे सो उनखे बि जेको आहे सो रोके। सो हीअ ख़ासि करे जेको हीअ ज़िंक आहे सो ऑक्सीजन हार्मोन्स जी मदद कंदो आहे। ऐं इहो असां अॼु अप्लाई कयूं पिया। ॿाहिरि इटली जो आहे, बहितरीनु आहे, छो जो लास्ट ईयर बि जिन दोस्तनि इस्तेमालु कयो आहे उन्हनि जो चवणु आहे त ॿिया जेके मार्केट में ज़िंक मुख़्तलिफ़ कंपनियुनि वटि मौजूदु आहिनि उन खां वधीक हिन जी रिज़ल्ट आहे। ऐं हिन वक़्तु गर्मी बि पंहिंजे हिते 47 सेंटीग्रेड हले पई शहदादपुर में, ऐं उन खां असां पाणी जी बि शदीद खोटूं आहिनि। हाणे हीअ जेको आहे सो माइक्रोन्यूट्रंस जो तसलसल जेको आहे सो असां वक़्तनि ॿवक़्तनि जेको पंहिंजे ॿनी ते अप्लाई कंदासीं, उहो दोस्तनि सां गॾु शेयर बि कंदासीं ऐं उन जी जेके रिज़ल्ट्स ईंदियूं उहे बि जेके तव्हांखे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह ताला। हफ़्ते जे अंदरि अंदरि तव्हांखे हिन जो रिज़ल्ट ॾेखारींदासीं केतिरी रिज़ल्ट आई। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी।